हालामा सिंधियाना न्यूज़ नेटवर्क जे रिपोर्टर एजाज़ बुगियो मूजिब भिक्षा में ज़ालिम भाइरनि जे तशद्दुद ऐं ज़ुल्म ख़िलाफ़ पीरसन भेण ऐं भाइर दांह खणी शाह लतीफ़ प्रेस क्लब भिक्षा में पहुची विया। ॻोठ गिदड़ आपुन जी रहवासी मर्दनि ऐं औरतुनि पारां भाइरनि ऐं टंडो आदम जी पुलिस जी नाइंसाफ़ी ख़िलाफ़ एहतजाज कयो। हुज़ूर बख्श आपुन, पीरसन औरत मस्मात हुमेरा आपुन, जानी आपुन, मिसमात अज़मत आपुन ऐं ॿियनि भाइरनि ख़िलाफ़ दाहींदे एहतजाज कयो। उन्हनि जो चवणु हो त भाइर ऐं ॿियनि घरनि ते हमिलो करे तशद्दुद जो निशानो बणायो आहे। तालका टंडो आदम थाणे जी पुलिस इंसाफ़ बजाए भाउरनि जी धुर बणियल आहे। SHO टंडो आदम फ़रियाद ॿुधण बजाए वॾेरनि वटि फ़ैसिले लाइ असां ते ज़ोर भरे रहियो आहे। भाइर ज़मीन ते कब्ज़ो करे ज़ोरीअ खाधो वठण जी कोशिश करे रहिया आहिनि। 8 एकड़ ज़रई ज़मीन असांजे हिसे जी आहे ऐं भाइर ज़ुल्म करे रहिया आहिनि। इन मौक़े ते पीरसन औरत मस्मात हुमेरा आपुन तशद्दुद ऐं ज़ख़्मनि जा निशान ॾेखारींदे चयो त ज़ालिम भाइरनि घर ते हमिलो करे लठियूं ऐं हथियारनि जा कुंदाक हणी ज़ख़्मी कयो। टंडो आदम तालका अस्पताल मां हैदराबाद रेफर कयो वियो। 2 ॾींहं हैदराबाद अस्पताल में रहियसि। हुननि मुतालबो कंदे चयो त IG सिंध ऐं DIG नवाबशाह SSP सां गॾु नोटिस वठनि ऐं भाइरनि जे ज़ुल्म खां बचाए तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे।